मूंखे 15 साल थी विया मज़दूरी कंदे इहो ई रोज़ ॾिसो पिया जेको अॼु ॿ ॼणा फिरियो अचनि गाॾियूं फिरियो वञनि हलिया। हिन वक़्तु मौजूद आहियूं शेख बिरकियो वाया हैदराबाद रोड ते जंहिं रोड जो हिकु अरसे खां जेको आहे तो मरमती कमु न थियण करे उहो रोड ज़बून हाली जो शिकार बणण लाइ जेकर हितां जे इलाइक़े वसनि इन रोड ते सफ़र कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जॾहिं PP सिंध गवर्नमेंट जेका उहा 18 साल पंहिंजे दौर में बि इन रोड जे मरमती कमु नाहे कराए सघी। उन सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं इलाइक़े वसनि इन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि सां तूं वधीक पाण खे छा था ॿुधाइनि? मूंखे 15 साल थी विया मज़दूरी कंदे इहो ई रोज़ ॾिसो पिया बाबा रोड तो माना 20 साल थी विया आहिनि हिन खां खॾा त कनि था पूरजन अञा ताईं लॻी पई आहे ॾिसो ग़रीब माण्हू फुरफुरा लॻी पई आहे रोडनि ते रुगो खॾा ई खॾा आहिनि केॾांहुं वञूं असीं जेको अॼु ॿ ॼणा फिरियो अचनि गाॾियूं फिरियो वञनि हलिया गो ग़रीब वटि को अटो ई कोन था छॾी थी विया आहियूं रोड कोन थो ठहे ये बरसाति ॿिनि में त असीं दलील थिया आहियूं रोड जी हालत अहिड़ी आहे हितां असीं मरीज़ को खणी वञूं तॾहिं असांखे देरि थियो वञे हली ही रोड जी हालत ही 4-5 साल थी विया आहिनि रोड कोन थो ठहे दादा। हाँ इन में असांजो इहो ई चवणु आहे त रोड हो कंहिं दौर में हिते ईअं महसूसु पियो थिए असां जेसि ताईं ॾिठो आहे त 40-50 साल त मुंहिंजी ॻाल्हि में हिनखे थिया हूंदा त रिपेयरिंग बि कोन थी आहे हिन रोड खे सॼे सिंध में तक़रीबन काफ़ी जॻहियुनि ते रोड ठही आहिनि पर हीउ जेको मेन रोड लॻो पियो आहे हैदराबाद शेख बिरकियो गुलाब लिगारी खां वेंदे हीउ वञी थर मां निकिरे थो पर माशाल्लाह हिन रोड ते 6 MN MP आहिनि उन बावजूदि जेको सोशल मीडिया ते वॾी तहरीक सां हलाई ॿियनि दोस्तनि हलाई सहाफ़िन हलाई समाजी माण्हुनि हलाई पर जेको आहे हिननि जे कन ते जूं नथी रेंगे ऐं हिननि खे सम्झ में नथो अचे त को हे माण्हू किथे इंसान मटींदा आहिनि ऐं तव्हांखे एतिरो ॿुधाईंदो हलां त हिन रोड ते हिननि खॾनि जे करे ऐं हिन भॻल टुटल रोड जे करे केतिरा ई एक्सीडेंट थी चुका आहिनि केतिरनि माण्हुनि जूं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। असां हिते 17 साल थिया आहिनि असांजे शेख बिरकियो रोड खे जेको अञा ताईं कोन ठहियो आहे असांखे ॾाढा रोड ते मुश्किलात अचनि था गाॾियूं असांजूं फुर थींदियूं ॿार एतिरी ताईं त सहूलियत असांखे कोन्हे डिलीवरी थिए थी तॾहिं माई जो घस में खणी वञूं था उहा उते ई ख़तमु थियो वञे असांखे का रोड जी फैसिलिटी कोन मिली आहे असां अपील था करियूं गवर्नमेंट सां असांखे रोड असांखे महिरबानी करे ठाहियो ॾिनो वञे। ॾिसो था वॾो अलमियो आहे असां सां त हैदराबाद टू टंडो गुलामली त हैदराबाद टंडो गुलामली ताईं हिन ते 4 जेको आहे सो MP अचनि वञनि था असांजो चीफ जस्टिस इन रोड था अचे वञे थो गुज़िरियल 18 सालनि खां सिंध गवर्नमेंट हितां मतिलबु उन्हनि जा MP MLA चूंडिजनि पिया उन्हनि जा ई जेको आहे सो वज़ीर आला चूंडिजे पियो पर हिन रोड जो को बि धणी कोन्हे को वाली वारिस कोन्हे को पोइ शायदि के सियासत जे वरी चढ़ियल आहे रोड ऐं जेको आहे सो तव्हां ॾिसो हैदराबाद डिस्ट्रिक्ट हैदराबाद आहे डिस्ट्रिक्ट टंडो अलायर आहे टंडो मोहम्मद खान आहे डिस्ट्रिक्ट बदीन आहे 4 ज़िलनि खे हीउ ॻंढे थो जेको रोड आहे सो हिते असांखे वॾियूं मुश्किलातूं आहिनि ऐं हिते कई बीमार मरीज़ जेके आहिनि इन इलाइक़नि जा माण्हू हैदराबाद अस्पताल ताईं पहुचंदे पंहिंजूं जानूं विञाए चुका आहिनि काफ़ी सवे माण्हू हितां लुटिजी चुका आहिनि रोड ते भॻल रोड हुअण जे करे ऐं तमामु वॾियूं मुश्किलातूं आहिनि। हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि ऐं इलाइक़े वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो चवणु आहे त हिन रोड जेको मरमती कमु आहे उहो हिकु अरसे खां नाहे थी सघियो जंहिं करे हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िर था जेके आहिनि उहे हादसा रोज़ जो महबूल बढ़ियल आहिनि जंहिं करे केतिरा ई नौजवान जेके उहे पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए चुका आहिनि हिननि चयो आहे त 18 सालनि खां सिंध में हुकूमत कंदड़ PP गवर्नमेंट हिन रोड ते हिकु पथर बि नाहे विछाए सघी हिननि वरी बि गवर्नमेंट सिंध खां जेको आहे उहो मुतालबो कयो आहे त हिन रोड ते मरमती कमु करायो वञे जीअं हिन इलाइक़े ऐं हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि लाइ आसानी पैदा थी सघे। कैमरामैन टीम सां गॾु रफ़ीक थईं मेरा TV न्यूज़ शेख बिरकियो।